बियो एहसान चाहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहसिन इला जारिक कमा अहसन अल्लाह इलैक पंहिंजे पाड़ेसरी सां चङाई कर एहसान कर जीअं अल्लाह तो ते एहसान कयो ऐं असां पाड़ेवारनि खे तकलीफ़ ॾियण में घटि आई न कई अञा ज़ोर ज़ोर कचरो बुने दर ते उछली ॾींदासीं गारियूं बुने खे ॾींदासीं फने खान बुते थींदासीं जे कुछ चइबा तो वारो छोकिरो दर खड़काए वियो आहे तव्हां रोज़ ॾिसां पियो तव्हां बि ॾिसंदा हूंदो दर खड़काए अचे असां घुरायूं छा असां कंदा ई कोन्हे वक़्तु दिमाग़ ख़राब थियो आहे मुंहिंजे पुट लाइ ईअं थो चई अरे बस तुंहिंजो पुट को नबी आहे वली आहे साहबी आहे फ़रिश्तो आहे तूं तहक़ीक़ त कर ग़लती करे वियो हूंदो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़ेसरनि जा एतिरा हक़ बयान कया आहिनि जो साहबा किराम असां त सम्झो पिया नबी साईं खे मिल्कियत में न वारिस कनि पर पाड़े वारनि सां चङाई कयो एहसान इहो आहे पहिरीं एहसान इबादत चङी कयो नमाज़ ठाहे पढ़ो सवली पढ़ो ॿियो एहसान माउ पीउ सां चङाई कयो टियों एहसान पाड़े वारनि सां भलाई कयो ऐं जेको माण्हू पाड़े वारे खे तकलीफ़ थो ॾिए पंहिंजे मुस्लमान भाउ खे फरमाए मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानी व यदी कामिल मुस्लमान हुआ जंहिंजे ज़बानी हथ सां ॿियो मुस्लमान महफ़ूज़ रहे असां बेइज़्ज़तो करे चवंदासीं मां ॾाढ ते छो त मां चङो मुड़ुस आहियां अकेलो छा कंदो मूंसां चार गॾ आहिनि पैसो पावर फोर्स मूंसां आहे हीउ छा कंदो अहिड़ो ॿुधायोमांसि हिते त कुझु कोन कंदी वाकई सही आहे उते हिसाब में केरु छॾाईंदी जिते पावर अल्लाह वाहिदुल क़हार जो हूंदो ही त तोखां ग़रीब आहे ॿियो तोखां सवा शेर लॻो उते छा कंदे डिॼो उन ॾींहं खां जिते केरु न छॾाईंदी दुनिया में हिसाब थियो थो वञे अॻे चवंदासीं मां उते हिसाब थींदो हाणे हींअर हिते ई जल्दी थिए थी वञे तंहिंजे करे पाड़ेसरी सां चङाई कयो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रस्ते ते कंडा उछलाईंदड़ खां बि तब कुर्सी पिया कनि असां उहो गाड़ियूं ॾिए त असां त मुंहुं ई कोन ॾिसंदासीं तंहिंजे करे दोस्तो इहे शयूं असां में हुअणु खपनि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे दीन इस्लाम ते हलाए वालिदैन सां ऐं पाड़े वारनि सां एहसान जी तौफ़ीक़ अता फरमाए।